बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादकार दोस्तों, अस्सलाम वालेकुम। मूंखे कुझु दोस्त एग्रीकल्चर जे हवाले सां सुञाणींदा आहिनि, कुझु दोस्त कोन था सुञाणनि। असल में मुंहिंजो वाबस्तगी एग्रीकल्चर सां आहे ऐं मुंहिंजो शोबो प्लांट ब्रीडिंग ऐं जेनेटिक्स आहे। हाणे असां प्लांट ब्रीडिंग ऐं जेनेटिक्स वारनि जा कुझु मक़सदु हूंदा आहिनि। असां जेके नया ॿिज ठाहींदा आहियूं उन्हनि जे असांजा ॿिजनि जा कुझु मक़सदु हूंदा आहिनि। मिसाल उहे कहिड़ा मक़सदु हूंदा आहिनि त हीअ असांजी कणिक आहे, इहा आगाट्री कणिक हुअण घुरिजे। इहा कणिक बीमारियुनि खां पाक हुजे। इहा कणिक इन जो जेको स्पाइक संग आहे उहो सुठो हेल्दी संग हुजे, उन जो दाणो सुठो हुजे। इहा आगाट्री जिन्स हुजे। इहा जेका आहे न किरण वारी जिन्स हुजे। इहा सेलिनिटी ते माना कलराठी ज़मीन ते थी वञे, इहा घटि पाणी ते थी वञे। इन में जेको आहे असांजो ॿूड़ो सुठो लॻे, या इन में जेको आहे ग्रेन यील्ड पर प्लांट ज़्यादा हुजे। काफ़ी सारा असांजा मक़सदु हूंदा आहिनि। हाणे मां सम्झां थो त हींअर असां जेको आहिनि 2 खां 3 सालनि जे विच में इंशा ताला कणिक जी दुनिया में, एग्रीकल्चर में कणिक जी दुनिया में जेको आहे न इंशा इनकलाब अचण वारो आहे। उहो इनकलाब कीअं त असां हींअर तमामु घणा सक्सेसफुल थी विया आहियूं। असां जेको आहे सेलिनिटी रेज़िस्टेंट टॉलरेंट जेके वेराइटियूं आहिनि, माना कलराठी ज़मीन ते सुठो परफॉर्म करण वारियूं जिन्सूं असां तयारु करे विया आहियूं। उनखे अलावा असां जेको आहे घटि पाणी ते जिन्सूं तयारु करे विया आहियूं, थियणु माना पैदावार सुठी ॾियनि तयारु करे विया आहियूं। ऐं हीअ जेको आहे कम्पैक्ट माना स्पाइक हूंदो आहे, घाटो जेको संग हूंदो आहे, ठीकु आहे, उन ते असां महिनत कई आहे। इहो घाटो संग असल में छा आहे, जो बारले जो जव जो घाटो संग हूंदो आहे, उन सां क्रॉस करे असां जेको आहे हीअ संग असां कणिक जी जिन्स में खणी आया आहियूं। असां इन्हनि सभिनी शयुनि खे मसलन ॾेई था वञूं, इन्हनि खे ॾियूं पिया था, पर जेको हाणे हींअर असांखे चैलेंज आहे न, उहो चैलेंज क्लाइमेट चेंज जो आहे। मौसमियात जी तब्दीली असांजे वस में आहे कोन। हाणे ॾिसो, कॾहिं असांजे माना टेम्परेचर ज़्यादा थी थो वञे, गर्मी थी अची वञे, कॾहिं असांजी थधि ज़्यादा थी वञे, कॾहिं हवाऊं थियूं लॻनि, कॾहिं बारिशूं थियूं पवनि। इन्हनि शयुनि ते जॾहिं इंसानु माना कोशिशि करे पियो थो त छाजे करे जो ईंदड़ वक़्त में पाकिस्तान खे जेको आहे क्लाइमेट जे चेंज जे हवाले सां ॾाढा वॾा ख़तरनाक असरात जेको आहे न उन्हनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। इंशाल्लाह इहे हमेशह जे लाइ कोन हूंदा। क्लाइमेट चेंज जो हिकिड़ो वक़्फ़ो हूंदो, हिकिड़ो पीरियड हूंदो। उहो 30 साल हुजे, 20 साल हुजे, 25 साल हुजे, 50 साल हुजे, उन खां पोइ वरी मौसमियात चेंज थींदियूं। पर असांखे माना कोशिशि करणी आहे त उन्हनि मौसमनि खे मद्देनज़र रखे असां जेको आहे पंहिंजी पोखी कयूं। हीअ असांजो जेको आहे 15 तारीख़ ताईं, अॼु फेबरवरी जी 9 तारीख़ आहे, 15 तारीख़ ताईं असांजो मौसम बिल्कुलु गर्मियुनि जहिड़ो। अॼु बि हींअर बि मूंखे पसीनो पियो थो अचे। तो इंशा ताला जेके कणिकूं आगाटियूं पोखियल आहिनि, उहे मां सम्झां थो घणी पैदावार ॾींदियूं। पाचाटनि कणिकनि खे गर्मी पद ज़्यादा हुअण जे करे नुक़सानु थी सघे थो। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। थैंक यू।